अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अञा तो कुल पई हले। कुल या इबादियल्लज़ीन असरफू, ओ मुंहिंजा महबूब तूं चओ त ओ मुंहिंजा बंधो। पहिरों अखर आयत जो हुण मतीए ख़बर पवंदी नवाब शाह वारो मस सवारो ॾिनो थो हाणे। अलाए केसीं ताईं वेहंदो। मुश्किल मुश्किल सुबुह ताईं किथे था वेहो पिया। हा साईं 12 साल वरी कहिड़ा, हाणे जो नवाब शाह थी वियुसि हिते खणी न आयसि तव्हां तव्हांजी महिरबानी की। नवाब शाह में त मुंहिंजा अल्हम्दुलिल्लाह जलसा बार बार थींदा रहिया आहिनि, ख़ुदा कंदो हमेशह थींदा रहंदा। बाक़ी हाणे जामिया मस्जिदनि वारनि खणी 2 ॾींहं मुंहुं मोड़ियो त परवाह न आहे, वरी वियासीं। पर भुली भुली बाण आई साहब न भुली चइजे। अल्हम्दुलिल्लाह ये असांजो मरकज़ आहे, असांजे बुज़ुर्गनि जो मरकज़ आहे। मौलाना मोहम्मद हाशिम जहिड़ा मर्द सुता पिया आहिनि, साईं मुफ्ती अब्दुल हमीद जहिड़ा मर्द सुता पिया आहिनि। मोहम्मद हाशिम उहो आहे जो नवाब शाह जे बच्चे बच्चे खे ख़बर आहे त दरवेश वेठो हूंदो हो, न पासपोर्ट ठाराए, न टिकेट वठे, न पैसा गॾु करे, हुजरे में मस्जिद खां हुजरो सलात वेठो पढ़ंदो हो। को न को ईंदो हो, को पिंडी खां, को कराची खां, को लाहौर खां, को एबटाबाद खां। मौलाना रात मुझे रसूलुल्लाह ने हुक्म किया है कि मोहम्मद हाशिम को मदीना भेज दो। साईं ये हूंदो हो। वाह जवान तुंहिंजो शान। पाण ॻाल्हि कयई, पाण हिन गुनहगार कननि ॿुधी, हे ख़ुदा जे घर में वेठो आहियां। चई त हिते चकरे में गुलाम खान आयो, पिंडी वारो देवबंदी, नालो हुस वॾो त देवबंदियुनि जो वॾो मौलवी आहे। मूं दिलि में चाहियो त भला तक़रीर त ॿुधांसि। हिन हुजरे जे मथां राति जो आस्ते चढ़ी वञी कुर्सी रखी वेही रहियुसि। 2-3 मिंट ॿुधमि, अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हायई, अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाई जो मां ॿुधी न सघुसि। तोबा तोबा करे लही आयसि, छो त हे टोलो ई बेअदबनि जो आहे। मौलवी अब्दुल हमीद लुंड देवबंदी हुन ते फ़ख़ुर था कनि। ताज़ो अड़े जे हसन ऐं हुसैन अहल बैत नाहे त पोइ ॿियो केरु आहे। कैसेट में आवाज़ थो अचे, हिकिड़ो कुराड़ो आहे, चवे थो मौलवी जेकॾहिं हसन हुसैन अहल बैत नाहिनि त पोइ तो जेको वाइज़ कयो सो कयो। जे क़ुरान मां साबित आहे। असांजे हिकिड़े मौलवी साहब मुंहिंजो दोस्त आहे, उन जो जवाब शाया कयो आहे, इश्तिहार आहे जो सुनियो वठो, पंहिंजो ईमान ताज़ो कयो। क़ुरान मां हुन आलिम दीन साबित कयो आहे त मुंहिंजे महबूब जा बचड़ा अहल बैत आहिनि। चओ चओ अहल बैत। वेहो, सभिनी खे मिलंदो। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां। दोस्त हिकिड़ो कावड़जी पियो आहे, आपने अशरफ अली का नाम अदब से क्यों लिया, जबकि सूरह लहब में अल्लाह ताला जल्ल जलालहू अमन वालहू ने उनको हरामी कहा है। अल्लाह चवे तो भली चवे, पर अल्लाह ताला चयो ला तसुब्बुल्लज़ीन यदऊन मिन दूनिल्लाह, जेके गैरुल्लाह जी पूजा था कनि उन्हनि खे बि गारियूं न ॾियो। अवा हुननि जे कूड़नि अलाहनि खे गार ॾींदो त हो चंडरा वरी तव्हांजे सचे अलाह खे गार ॾींदा। असांजे दोस्त खे अर्ज़ु आहे त असांखे अल्लाह तबारक व तआला अदब सेखारियो आहे। गार कान बि अलाह हरामी चवे त भली चवे हूंदा, पर असां कोन चवंदासीं। सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ॻाल्हि कहिड़ी पे कम याद आहे, विसरी वई।
विसरी वही अदा विसरी वही मां के याद आ दुरूद पढ़ो याद करो सलात अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तों अजीजो मुसलमान भाइरो मुझे आका ई मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अहल बैत जी बि ॻाल्हि हसन हुसैन अहल बैत आहिनि हिन जी आदत आहे गुस्ताखी जी। मौलाना मोहम्मद हाशिम चयो त हुन गुस्ताखी कई याद आहे मता चयो त बरो चिकी थो कयां। मौलाना मोहम्मद हाशिम चयो त मां मथऊं लथुसि तोबा तोबा कंदो आहियां। भला गुलाम खान केॾा बेअदबी जा लफ़्ज़ ॻाल्हाया आहिनि पर सॼी राति मौलाना मोहम्मद हाशिम चयो त मूंखे निंड न आई। चओ सुभान अल्लाह। आशिक जी दिलि ॾुखी पई हा न सही बेअदबी जा लफ़्ज़ ॿुधई त आशिक जी दिलि साईं फरमाइनि था मौलाना मोहम्मद हाशिम नवाब शाही त फ़क़ीर खे रोज़ानो रसूलुल्लाह जो दीदार थींदो हो। रोज़ानो पर उहा तकरीर जेका 15 मिंट ॿुधी लही आहे उन राति दीदार ई कोन थियो। ॿी राति दीदार कोन थियो। टी रात दीदार कोन थियो। अची परेशानी वरतो मदीने जा मीर सुन जो मुंहिंजा सॾड़ा ओ मदीने जा साईं छो कावड़ियो आहे। 3 रातियूं दीदार कोन करायो थी जो तो 3 रात रोई रोई सुतो आहियां अख अख सां लॻी आहे। मदनी सरकार जो दीदार थियो आहे हबीब साम्हूं आयो आहे पर मूंखे मूंसां ॻाल्हाइनि कोन था। सॼे पासे हसन आहे खॿे पासे हुसैन आहे ॿई पिया चवनि नाना साईं मोहम्मद हाशिम बि वहाबिन जूं तकरीरूं ॿुधंदो थी। छा फरमायो हसन हुसैन त नाना मोहम्मद हाशिम बि वहाबिन जूं तकरीरूं ॿुधंदो थी। महबूबन फरमायो तॾहिं त 3 रातियूं दीदार कोन करायो थमांसि पर हाणे रोनो आहे तॾहिं थो दीदार करायांसि। वरी साॻा हसनैन करीमैन चवनि था ओ मुंहिंजा नाना असां ॿई हसन हुसैन तोखे पारत था कयूं त मोहम्मद हाशिम सां परची वञ। मोहम्मद हाशिम सां परची वञ। हिन खां ग़लती थी आहे जो वहाबी जी तकीर ॿुधी अथई पर इन लाइ कान ॿुधी आई त को भलो आहे ॿुधो आई त छा थो चवे पर हबीब खे इहा ॻाल्हि बि कान वणी। तॾहिं त भिटाई चवंदो आहे दूर तन्हीअ खां लॾ जंहिंजी नाहे मुहड़ मलही रॾे पखा तन पापिन खां परे परां अॾे पुछांग तन्हीअ जी छॾे जेके धना रौधार चरनि। खुदा शल बचाए वचो आमीन। भॼो निभागन खां परे बदमज़हबन जी सोहबत न कयो। असां तॾहिं तव्हांखे चवंदा आहियूं त हिन जे पुठियां नमाज़ न पढ़ो जुम्मो न पढ़ो ईद न पढ़ो जनाज़ो न पढ़ो। इन्हनि जे दिलि में इश्क़ मुस्तफ़ा न आहे। आका जे ग़ुलामनि जे पुठियां नमाज़ पढ़ो इंशाअल्लाह बेड़ा ई पार थी वेंदा। दोस्तों अजीजो अल्लाह ताला फरमाए कुल या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह। ऐं उम्मतियो जेकॾहिं तव्हां खां को गुनाह थियो आहे ख़ता थी आहे ॾोह कयो अथव त अल्लाह जे रहमत मां ना उम्मीद न थियो। अल्लाह जे रहमत मां छो पाए पांद गिचीअ में अंगड़ जे अचन अवगुण ऐब कचा इयो ढकण थी ढकजन पुतोड़ी लख हुजन तब माफ़ियूं ॾिजन में धरा। अल्लाह ताला फरमाए तो ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरु ज़ुनूब जमीआ। अल्लाह ओ मेहरबाना जो तौबा कंदो सब गुनाह बख्श के छॾींदो। इन्नहु हुवल गफूरुर रहीम। बेशक हो रब करीम रहमत जो मालिका माफ़ करण वारो आहे। ओ मुसलमान तोखे मुबारक हुजे जो रहमत वारो महीनो अचे थो। चओ सुभान अल्लाह। नबी से फरमाइंदा हन मन फरह बिदुखूल रमदान हर्रमल्लाहु जसदहु अलन नीरान। जेको मुंहिंजो उम्मती रमज़ान जे अचण सां रुगो ख़ुशि थींदो आहे चवंदो आहे त अल्हम्दुलिल्लाह रमज़ान अचे थो। नबी से फरमाइनि था इन ख़ुशि थियण वारे त जहन्नम जी बाहि हराम आहे।
उनते दोज़ख जी बाह माफ़ा। अहिड़ो भलारो महीनो जेको मुस्लमाननि जे लाइ रहमत ई रहमत आहे। चओ अल्हम्दुलिल्लाह। अल्लाह साईं उन में असांखे नमाज़ पढ़ण जी, रोज़न रखण जी, तरावीह पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। क़ुरान करीम जे ख़त्मन ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अहिड़ो भलारो महीनो जंहिंजो हिकिड़ो हिकिड़ो लम्हो रहमतुनि सां भरपूर लॻो पियो। अल्लाह ताला तव्हांजी बि हाज़िरी क़बूल करे, मुंहिंजी बि हाज़िरी क़बूल करे। तव्हां यार थकजण वारा न आहियो, बहादुर आहियो, दिलेर आहियो। अवांजे मुहबत अक़ीदत खे सलाम आहे। मां तव्हांजे इन मुहबत खे सलाम थो कयां। ख़ुशख़बरी हिकिड़ी तव्हांखे ॿी बि ॿुधायां, ॿुधंदव न बा? ख़ुशख़बरी ही आहे त अॼु खां तक़रीबन 12-14 साल अॻु में वहाबिन देवबंद ने हिकिड़ो किताब लिखियो हो, बिदअती बरेलविन जा अक़ीदा ऐं सचो इस्लाम। 33-34 सिफ़ाहा। उन जो जवाब फ़क़ीर लिखियो हो सैफ़े सिकंदरी। समझो था अलाए न? हुन लिखिया हा 32 सिफ़ा, मां लिखिया हा 350 सिफ़ा। वो किताब अल्हम्दुलिल्लाह शाया थियो, पूरी सिंध बलोचिस्तान में तक़सीम थियो, पर हुयो सिंधी में। मां 50,000 किताब छपराए तक़सीम कया। 12-14 साल गुज़री आहिनि, अॼु ताईं कंहिं देवबंदी खे ताक़त नथी आहे जो फ़क़ीर खे जवाब ॾे। पर ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त काफ़ी दोस्तनि चयो त इहो किताब सिंधी में हो, रुगो सिंधी वारा पढ़ंदा, इनखे उर्दू में कयो त उर्दू वारा बि पढ़नि। अल्हम्दुलिल्लाह उहो किताब 14 साल खां बाद में वरी उर्दू में साॻो शाया थियो आहे। अल्हम्दुलिल्लाह कंप्यूटर जी छपाई आहे। हिन खे पढ़ंदो त ख़ुदा जे फज़लो करम सां देवबंदी वहाबी तव्हां सां ॻाल्हाए कोन सघंदो। हिन जूं 2-3 कापियूं असांजो शागिर्द खणी आयो आहे, जंहिंखे खपनि सो वठे। ही निमाज़ जे मौज़ूअ ते किताब आहे, तोहफ़तुल मोमिनीन, जंहिंमें निमाज़ जो मुकम्मिल तफ़सीली बयान आहे। मूं लिखियो आहे, इहो बि तव्हांखे मिलंदो। अल हुदा रिसालो आहे। हिन में भी रमज़ान जा फज़ाइल, रमज़ान जूं मसइला, रमज़ान जूं ॻाल्हियूं, रमज़ान शरीफ़ जो रोज़नि जूं फज़ीलत, शबे क़दर, जागण जा तरीक़ा सभु टोटल लिखियल आहिनि। अव्हांखे ही बि रिसालो वठणु खपे त जीअं रमज़ान जे मसाइल खां वाक़िफ़ियत थी पवे। ऐं उन खां अलावा अज़मत इस्लाम, फ़ज़ाइल रमज़ान, मोजज़ातुन नबी, इन मौज़ूअ ते असां जूं कैसेटूं आहिनि जेके हिते असांजा दोस्त खणी आया आहिनि। इहे अव्हांखे अज़मत इस्लाम हाणे ताज़ो सकरन में हिकिड़ो अजीब शान जलसो थियो हो, उहा ताज़ी कैसेट रिलीज़ थी आहे, उहा हिते मौजूदु आहे। उन खां पोइ फ़ज़ाइल रमज़ान जी बि नई आहे, मोजज़ातुन नबी जे बारे में बि नई आहे। इहे तव्हांखे कैसेटूं हिते मिलंदियूं। हा नई चयमि। ऐं ॿियो ही को सवाल आहे, इन जो जवाब ॿुधो त पोइ दुआ ख़ैर जी घुरो। थका त न आहियो न? अब आहे तो चवे त आजकल के किताब अरवाह सलासा में ये रिवायत अबू हुरैरा की नहीं, पुराने में होगी तो होगी। अदा हाणे पुराणे नए जी ॻाल्हि कान्हे। हाणे जेकॾहिं ख़यानत करे कढी अथनि त ख़ाइन खे ख़ुदा पुॼे, सम्झो था न साईं? लेकिन पुराणे किताब में हर रिवायत मौजूद आहे। ॿियो ही लिखियो आहे चैलेंज। ही जेका चैलेंज आहे तव्हां ॾिसो था न बा, इहा का नई न आहे, पुराणी आहे। अब्दुल्ला शाह देवबंदी वहाबी सखर वारे जे नाले सां शाया थी ही, जंहिंखे साल थी वियो आहे मां बलोचिस्तान लसबेले वयुसि, उते इहा मूंखे अहल सुन्नत वारनि ॾेखारी त ही अब्दुल्ला शाह चैलेंज कई आहे त 20 लख रुपया इनाम ॾींदुसि बरेलवी मूंसां मुनाज़रो कनि। उते जेके सुन्नी लसबेले जा हुआ उनखे मूं चयो त अव्हां टाइम रखो, मां 3 ॾींहं लसबेले में ईंदुसि, फलाणी 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 तारीख़, 15 ॾींहं जो वक़्फ़ो आहे, 15 ॾींहं मां मोटी थो अचां। अव्हां देवबंदन खे चओ त मौलवी अब्दुल्ला शाह खे वठी अचां। मां चैलेंज करे वापसि आयुसि, शाह प्रचा कर, उतां लसबेले जा देवबंदी सखर आया, ही अब्दुल्ला शाह खे चैलेंज ॾेखारियो काॾे के वधा त साईं हे तुंहिंजी चैलेंज आहे।
हल 20 लख जो इनाम जो ऐलान कयो थी उते अब्दुल रहीम फलानी तारीख़ 3 ॾींहं ईंदो तूं बि हल। अब्दुल्ला शाह चयो उहे लफ़्ज़ जेके हुन चया चओ त चई ॿुधाया, मूंखे चवंदे शर्म थो अचे, न चवां भला चयो। हुन पंहिंजनि मस्जिद आहे न सही, हुन पंहिंजनि देवबंदनि खे चयो त बेशर्मो तव्हांखे शर्म नथो अचे, हे मां लिखियो ई कोन्हे, मुते कूड़ हणी मूंखे फासायो था, हे ॻाल्हियूं मां साबित किथां कयां, मुंहिंजो बाबो बि साबित करे कोन सघंदो। सम्झो था या न, हे मुंहिंजे नाले कूड़ो छपरायो था, मां त लिखियो ई कोन्हे को, पोइ कूड़ो लिखियो अथव। त हुननि चयुसि ॿिली महिरबानी कर मसलक जी इज़त रखो, जे मसलक जी इज़त रखां मूं वारी इज़त लही पई त पोइ छिके छिके ड्रव कयोसि न आयो, दुनिया शाहिदा मां 3 ॾिहाड़ा लस मेले मां मोटी आयुसि, हमरा लधो ई कोन। पहिरीं त चैलेंज वारे खे वठी अचो न बा, पन्ने सां मुनाज़रो कबो छा, जंहिंजी चैलेंज जा मैदान में अचे अब्दुल रहीम हाज़िर आहे। अॼु बि तव्हांखे ॿुधाया 3 ॾिहाड़ो आहे, 3 ॾिहाड़ो सिर्फ़ 3 ॾिहाड़ा गुज़रिया आहिनि। बलोचिस्तान में मीर नबी बख्श खान जे ॻोठ में अब्दुल्ला शाह खे मजबूर करे वठी आया त मुनाज़रो कर, असां अब्दुल रहीम खे आणियूं था। मीर नबी बख्श चयो तोखे 5 लख रुपया बि इनाम थो ॾियां, 500 एकड़ ज़मीन बि मदरसे लाइ वक़फ़ थो कयां। अब्दुल्ला शाह चयो त अब्दुल रहीम सां मुनाज़रो कोन कंदुसि, ॿियो त देवबंदनि जे किताबनि ते बि मां मुनाज़रो कोन कंदुसि, छो त मां देवबंदी आहियां ई न। मैदान छॾे भॼी वियो, असां उहो 3 ॾिहाड़ो ताज़ो जलसो करे मोटी आया हो। एतिरो वॾो जलसो हो जो इंतज़ामात टुटी विया, ख़ल्क़ कान मापी, 25,000 20,000 मख़लूक ही। पिंडाल जेको ठाहियो हो उहो पिंडाल मापी कोन सघियो, ख़ल्क़ ॿाहिरि वेही रही। दुनिया ॾिठो त मैदान में न आया। अदा गुरु अथव गप जो भारी, सम्झो था न, से गुरु गप जो भारिया ईंदा न आहिनि। हिन पन्ने जी मूंखे जो पनो, हिन पन्ने जी चैलेंज मूंखे क़बूल आहे, चओ चओ चैलेंज, पर कंहिंसां क़बूल आहे जंहिंजो नालो आहे, कंहिंजो नालो आहे अब्दुल्ला शाह जो। वठी अचोसि, जेका हू तारीख़ रखे सा फ़क़ीर खे क़बूल आहे। पन्ने सां त कोन ॻाल्हाइबो न वा, कंहिंसां ॻाल्हाइबो चैलेंज वारे सां। वठी अचोसि फ़क़ीर खे, रुगो फोन कयो त फ़क़ीर पहुची वेंदो। अल्लाह अकबर। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सल तहांजी असांजी हाज़िरी क़बूल करे। अल्लाह ताला सल असांजे नौजवाननि जो जज़्बो सलामत रखे। दोस्तो, हिन अहल बैत जे दुश्मन जो जवाब ज़रूर वठो। इश्तिहार जी सूरत में जेको जवाब आहे सो ज़रूर वठो, किताब वठो, कैसेटूं वठो। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। सलाम मुस्तफा जाने रहम शमे बज़ में हिदायत पेला, लाम शमे बज़ में हिदायत पेला, ये सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद, ये सुहानी घड़ी चमका तैबा का चाँद, उस दिल अफरोज़ साअत पेला मुस्तफा रहमान पेला को सलाम शमे बज़ में हिदायत पेला को सलाम शमे बज़ में हिदायत। एक मेरा
एक मेरा ही रहमत पे दावा नहीं, शाह की सारी उम्मत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम, शम्अ बज़ में हिदायत पे लाखों सलाम, शम्अ बज़ में हिदायत पे मुझसे खिदमत के कुदसी कहें हर ज़ार, यानी वो आला हज़रत बरेली के शार, उस इमाम सुन्नत पे लाखों सलाम, मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम, शम्अ बज़ में हिदायत पे लाखों सलाम। अस्सलातु वस्सलामु अलैकुम। रब्बना आतिना फिद दुनिया हसनतम व फिल आखिरति हसनतम व क़िना अज़ाबन नार। रब्बना अत्मिम लना नूरना वग़फ़िर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर। रब्बना वला तुसल्लित अलैना बिज़ुनूबिना मन ला यरहमना अंत अरहमुर राहिमीन। अल्लाहुम्मा इन्ना नस्अलुका अल-अफ़्व वल-आफ़ियत वल-मुआफ़ात अद-दाइमत फ़िद-दीन वद-दुनिया वल-आख़िरह। अल्लाहुम्मा अस्तिरना बिसित्रिकल जमील। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस-समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अत-तव्वाबुर रहीम। या अल्लाह सलातो सलाम जे सदके असां जूं दुआऊं मंज़ूर फरमा। या अल्लाह सलातो सलाम जे सदके असां जी हाज़री क़बूल फरमा। या अल्लाह हिन बाबरकत महफ़िल जे सदके असां जा सग़ीरा कबीरा गुनाह माफ़ फरमा। या अल्लाह पंहिंजे प्यारे हबीबे पाक जे गुंबदे ख़ज़रा जो दीदार नसीब फरमा। बैतुल्लाह शरीफ जी हाज़री नसीब फरमा। अहले सुन्नत अल जमाअत जो बोल बाला फरमा। जन दोस्तन ही अजो को जलसो मुरतब कयो आहे, मौला तन जे ईमान में दीन में दुनिया में बरकतूं नसीब फरमा। या अल्लाह आलम इस्लाम के फतहो कामरानी अता फरमा। बैतुल मक़दस के आज़ादी अता फरमा। या अल्लाह फ़लस्तीन जे मुसलमानन के गैरत आज़ादी अता फरमा। या अल्लाह इराक जे मथां बुज़दिल अमरीका हमलो कयो आहे, अमरीका के नेस्तो नाबूद फरमा। या अल्लाह इराक जे मुसलमानन जा हौसला मजबूत फरमा। उनके या अल्लाह सलामत इस्तिक़ामत नसीब फरमा। या अल्लाह बूसिनिया जे मुसलमानन के आज़ादी अता फरमा। कश्मीर के जल्दी आज़ादी अता फरमा। मौला असांजे वतन अज़ीज़ पाकिस्तान के सलामती नसीब फरमा। अंदरूनी बैरूनी ख़तरात खां मौला असांजे मुल्क के महफूज़ फरमा। या अल्लाह सभिनी मुसलमान के पाण में इत्तिहाद इत्तिफ़ाक़ ऐं बदी नसीब फरमा। या अल्लाह असां मुसलमान के फ़िरक़ेबादी जे लानत खां महफूज़ फरमा। या अल्लाह पंहिंजे हबीब पाक जे सदके न जामिया मस्जिद के अहले सुन्नत जो मरकज़ बना। या अल्लाह पंहिंजे हबीब जे सदके जामिया मस्जिद जे जमाअत जा हौसला बुलंद फरमा। नवाब शाह जी जमाअत जा हौसला बुलंद फरमा। तमाम मुसलमान के महबूब पाक जे सुन्नत पाक ते अमल जी तौफीक अता फरमा। क़ाल अल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी शान हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा।